तबाह तल को तक तलार असांजो ना है शहर जो को सजण न को सचो सरदार असांजो। अस्सलाम वालेकुम हक मौजूद दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो आज सनाउल्ला समूह। अॼु तारीख़ 3 दिसंबर 2025 तलार में एक अणवणंदड़ वाक़ियो थी गुज़रियो। अॼु कुछ अनएजुकेटेड ऐं गैर इंसानी ऑफिसरनि हद दख़लनि जी आड़ वरती ऐं पीरू स्टाफ समेत सॼे तलार जे कारोबार खे डिस्टर्ब करे छॾियो। हिननि दुकाननि ऐं कारोबार जो नुक़सान ॾेई ग़रीब वापारियुनि जो लखें रुपयनि जो सामान तबाह करे छॾियो। असांखे रोड डबल घुर्जनि। असां हद दख़लनि जी हिमायत में न आहियूं, असां रोड जा मुखालिफ़ में न आहियूं, पर ख़बरदार ही गुंडागर्दी वारो तरीक़ो असांखे कतई क़ाबिल क़बूल न आहे। छा अवां अॼु जो अॼु ई रोड जो कमु शुरू कंदा? किथे आहे अवां जी ईमानदारी जॾहिं ॻाल्हि अचे थी उन्हनि तरक़ियाती कमनि ते जेके सालनि खां रुकियल आहिनि? छा अव्हांखे नज़र नथो अचे त केतिरनि सालनि खां सिविल अस्पताल अध में रुकी पई आहे? छा अव्हांखे नाहे ख़बर सैफलारी मोरी टुटी ख़तम थी वई आहे जिते सवे ॻोठ आबाद आहिनि? छा अव्हां नाहे ॾिठो सवाई खां राजो खनाणी रोड खंडर लॻो पियो आहे? मां अञा कहिड़ा कारनामा ॾसियां? तलार खां ॾंदो रोड तव्हांजी नाअहली मुनाफ़िक़त ऐं मकारी जो वाज़े सबूत आहे। अव्हां त अवाम जा सिधा सां दुश्मन आहियो। मुंहिंजो सिधो सवाल आहे असिस्टेंट कमिश्नर ऐं ख़ासि करे उन दबंग SHO निंदे वारे खां। अवां वीडियो में साफ़ ॾिसी सघो था जेका हद माफ़ करे ॾिनी वई आहे उन्हनि खां बि अॻियां वधी हिननि भञ-डाह कई आहे। इहा आहे अवां जी बदमाशी। खुदारा कुछ शर्म कयो, कुछ हया कयो। सदाई को इक़्तिदार में कोन हूंदो, सदाई ये कुर्सियूं न हूंदियूं, सदाई पावर में कोन हूंदा। कुर्सिया केसी ताईं न रहंदी सदाई, तू सोचे त ॾिस जेको तूं पियो करी। मुंहिंजा साथियो, सिर्फ़ शाइरी ऐं नारनि सां पंहिंजा हक़ कोन मिलंदा। उन जे लाइ असांखे मुतहद थियणो पवंदो, पंहिंजो हक़ वठणो पवंदो, हिकु थियणो पवंदो। अवां हिंदू हुजो या मुसलमान हुजो, शिया हुजो या सुन्नी, वहाबी हुजो या का बि जमायत हुजो, पर यादि रखो अवां तलारी आहियो, अवां सिंधी आहियो। मूंखे पंहिंजी नज़म जा कुछ बोल यादि अचनि पिया त भले मुल्क तुंहिंजो ठगी ते बदल्ला, असांजो शहर बसि असां सां बदल्ला। भले मुल्क तुंहिंजो ठगी ते बदल्ला, असांजो शहर बसि असां सां बदल्ला। उथो नौजवानो ॾुखियो दौर आहे, अवां जे हथनि में वॾो ज़ोर आहे। हड़ई हड हरामी हुजनि गॾु जिते, हलाली मुतहद थियो सभु उते। उम्मीदुनि जो दरिया अवां में लॻल आ, भले मुल्क तुंहिंजो ठगी ते बदल्ला, असांजो शहर बसि असां सां बदल्ला। ही मुंहिंजो आवाज़ जेसी ताईं पहुची रहियो आहे उन्हनि खे आउं पैगाम ॾींदुसि, पंहिंजे शहरनि जी मालिकी कयो, पंहिंजे हक़नि जी घुर कयो, ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारियो, मुक़ाबिलो कयो। उथी बियो उस्तादनि ऐं शागिर्दनि जी शिकल में, उथी बियो मज़दूर ऐं हारी जी शिकल में, उथी बियो रेड़ी वारी ऐं वापारी जी शिकल में। अवां जो शोर ज़ालिम हुकुमराननि जी निंड विञाए छॾींदो। उथो ऐं शींहं थी उथो, हा हक़ लाइ लड़ो लड़ो, हा हक़ लाइ लड़ो लड़ो, ऐं मुड़ुस थी विढ़ो विढ़ो, अचे जो साम्हूं उन्ही खे साफ़ साफ़ सच चो। डिजो न मुंहिंजा साथियो, डिजो न मुंहिंजा साथियो। हलो त बसि हलिया हलूं, वधूं ऐं वाह थी वधूं, करे न को सघे झलूं, ऐं ज़ालिमनि जे जिस्म तां छिके इलाही ॿियूं खलूं। घणा ई ॾींहं उन्हनि कया असां सां कूड़ अटकलूं। उथो त जंग जो टियूं हराम खोर शूम सां, वॾो पियो इनकलाब अचे वॾे के धाम धूम सां। अवां सां गॾु अवां जो पंहिंजो हाजी सनाउल्ला समूह, GS इन, GS लतीफ़।